जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। अज जो विषय पाण कई बार सोशल मीडिया ते ॾिसूं पिया कि वॾनि सां जेकी युवा पीढ़ी आहे, जेको युवा वर्ग आहे, चवंदा आहिनि न, असांजे चइण जो तात्पर्य आहे कि कंहिंखे बि ठेस पहुचाइण कोन्हे। हर किथे इहा ॻाल्हि लागू नथी थिए। किथे किथे तव्हां ॾिसो पिया, हींअर सोशल मीडिया ते ॿ वीडियो अहिड़ा वायरल पिया थियनि जेके वॾनि खे सामान खणी करे उन्हनि जो रस्ते ते फिटी करे ऐं पंहिंजे वॾनि खे, घर जे वॾनि खे छॾे पिया रखनि। कई बार इहो सोशल मीडिया ते हींअर ॾाढो वीडियो वायरल पिया थी। असांजो को तात्पर्य कान्हे कंहिंखे बि दुखी करणो ऐं कंहिंखे बि परेशान करण जो, पर चईंदा आहिनि न, वॾा कहिड़े नमूने पंहिंजी औलाद खे वॾो था कनि, पालनि था, पोसनि था। पर हींअर जी जेकी युवा पीढ़ी आहे, हर किथे न, किथे किथे हिकु वीडियो तमामु ई वधीक वायरल पियो थिए, जंहिंमें हिकु पुटु मोटरसाइकिल ते वेठो आहे ऐं पोटली फेंके पियो ऐं वॾनि खे छॾे पियो वञे। ऐं वॾनि जी बि उमिरि ॾाढी ई वधीक आहे। चवंदा आहिनि न, इन उमिरि लाइ त माण्हू पंहिंजे ॿारनि खे वॾो कंदो आहे, संस्कार ॾींदो आहे कि असांखे अॻियां वञी ॿार असांजी मदद कंदा, ख़्यालु रखंदा, ध्यानु ॾींदा। पर छा इहो हाल हींअर जेको युवा पीढ़ी हर किथे न, किथे किथे इहो ॾिसणु अचे पियो त इहा ॻाल्हि सही न आहे, तमामु ई ग़लति ॻाल्हि पई थिए। समाज में इहो पाण ॾिसूं पिया। सोशल मीडिया ते हिकु ॿी बि ॻाल्हि ॾिठी हुई कि हिकु पोटी स्कूल वारा घुमणु वठी विया त उते ॾिठई, मुंहिंजी ॾाॾी हिते वृद्ध आश्रम में कीअं आहे। उनखे इहा ॻाल्हि ख़बर न हुई। उहो पोटी ऐं ॾाॾी जो बि फोटो ॾाढो ई वायरल थियो हो कि ॿई ॼणियूं रुनियूं पिए। ऐं इहो बि सोशल मीडिया ते पाण सभिनि अहिड़ा घणेई तरह जा वीडियो पाण तव्हां बि ऐं असां बि ॾिसंदा रहंदा आहियूं कि जेकी युवा पीढ़ी हर किथे इहो हाल कान्हे। चवंदा आहिनि न, कई युवा पीढ़ी तमामु ई वॾनि जो ॾाढो सुठो ख़्यालु रखंदी आहे, हथु पकड़े बाबा अमा करे हलंदी आहे, हर जॻह ते वठी वेंदी आहे, ख़्यालु रखंदी आहे। पर हाणे जेकी युवा पीढ़ी बि थिए पई, उन मां कुझु किथे किथे ॿार ईअं पिया कनि पंहिंजे घर जे वॾनि सां। त छा इहो सही पियो थिए? वॾनि खे ईअं छॾे अचणु, चाहे हू वृद्ध आश्रम हुजे, चाहे हू रस्ते ते हुजे, चाहे हू कहिड़े बि नमूने हुजे, छा इन्हनि लाइ उन्हनि तव्हांखे पैदा कयो हो कि असांजा ॿार ई असांखे हीअं छॾे करे ईंदा? केतिरो ई दुखद ऐं दर्द भरा उहे दृश्य आहिनि। त वीचार कजे कि इहो अचण वारो कल पंहिंजो बि कल जो थी सघे थो। अचण वारी जेके ॿार हूंदा, उहे जेको ॾिसंदा उहो ई कंदा। त हींअर ई सचेत थी वञो, संभली वञो, पंहिंजे घर जे वॾनि खे प्यार करे रखो। जय श्री झूलेलाल।